अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी धमाकेदार तव्हांखे कहानी ॿुधाईंदा हलूं, जेका किस्त हाणे सुभाणे यानी ॿी राति अचण वारी आहे। दोस्तों हाणे इन में ॾिसंदो तव्हां लाला ऐं नवाब खान जे विच में ॻाल्हियूं स्टार्ट थींदियूं। इन्हनि जो ठा थींदो छाजे करे लाला जहिड़ो नथो करे सघे नवाब खान सां ऐं उहो चाहे बि नथो सघे। नवाब खान पंहिंजा दुश्मन हिकु हिकु करे ख़तमु करे छॾिया, रस्ते खां बि हटाए छॾियईं। इन जे करे हाणे लाला एतिरो ताक़तवर न आहे नवाब खान सां मुहाॾो अटकाए। हू सियाणो मल आहे ऐं नवाब खान जे अॻियां झुकी पवंदो ऐं नवाब खान सां लाला ठा करे पंहिंजी जान छॾाईंदो। ऐं रही ॻाल्हि नैना जी, नैना जे मथां हाणे वॾो तशदुद कंदा, छाजे करे नवाब खान पंहिंजी घरवारी ज़रीना बेगम खां तशदुद कराईंदो, पाण बि कंदो ऐं उन्हनि खे इहा ई ॻाल्हि कंदो त मूसा मरी चुको आहे। लेकिन नैना जी दिलि न मञंदी, छाजे करे नैना इहा ई ॻाल्हि कंदी, अगरि मां ज़िंदा आहियां त मूसा नथो मरी सघे, पोइ बि मूसा बि ज़िंदा हूंदो। अहिड़े हिसाब सां इन्हनि जो दोस्तो इहा छिका हलंदी ऐं अनक़रीब तव्हां ॾिसंदो दुश्मन नवाब खान जा ज़हर थींदा। फ़िलहालु वक़्ती तौरु नवाब खान खे वॾियूं वॾियूं कामयाबियूं मिली रहियूं आहिनि ऐं हू पंहिंजा आहिस्ता आहिस्ता दुश्मन गुम कंदो थो वञे। इन फ़ख़ुर में नवाब खान अॻिते हली वॾी मार खाई वेंदो। ऐं तव्हां इहो बि ॾिसंदो नवाब खान जेका बि दुश्मन नवाब खान जा आहिनि उहे आहिस्ता आहिस्ता फिनिश थींदा। लेकिन वक़्ती तौरु अॻिते हाशू सां बि मसइलो कंदो नवाब खान। उन जी भेण में जॾहिं नज़रूं पवंदियूं नवाब खान जूं, हाशू खे मीर हाणे ताईं ॿुधाए छॾियो आहे त तोसां बि इहो हशर थींदो, जेको असां सां थी रहियो आहे, मूसा सां थियो आहे, भावल सां थींदो, तोसां बि अनक़रीब इहो हशर नवाब खान कंदो, छो जो तुंहिंजे घर में बि तुंहिंजी भेण वेठी आहे। हाणे हाशू पंहिंजी भेण खे परणाइण जे लाइ, शादी कराइण जे लाइ वॾी कोशिशि कंदो ऐं उनजे अॻियां इहा प्रेशर ॾींदो ऐं हाशू खे वहम थी पवंदो त हाणे मां कुझु न कुझु कयां, पंहिंजी भेण जे मथां तशदुद करे हू कोशिशि कंदो त इन खे कंहिंसां शादी करायां, लेकिन मीर सां जी शादी न थिए। अहिड़े हिसाब सां इन्हनि जो इहो छिका हलंदी। लेकिन अॻिते हली हाशू सां बि मसइला नवाब खान पैदा कंदो। वीडियो पुॻो आहे दोस्तों, पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।